पीर वसण भरिसां वाह मां अणॼातल औरत जो तशद्दुद थियल लाश ठाहे पाके पुलिस वाह मां लाश कढराए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस चमड़ा खे त लाश पुराणो आहे, सुञाणप नाहे थी सघी, वधीक जांच कई पई वञे। पीर वसण मां वाक़ई ख़बर ॾियूं पिया वाह मां अणॼातल औरत जो तशद्दुद थियल लाश ठाहे पाके पुलिस वाह मां लाश कढराए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस चमड़ा खे त लाश पुराणो आहे, सुञाणप नाहे थी सघी, वधीक जांच कई पई वञे। पीर वसण भरिसां वाह मां अणॼातल औरत जो तशद्दुद थियल लाश ठाहे पाके पुलिस वाह मां लाश कढराए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चमड़ा खे त लाश पुराणो आहे, सुञाणप नाहे थी सघी, वधीक जांच कई पई वञे। पीर वसण भरिसां वाह मां अणॼातल औरत जो तशद्दुद थियल लाश ठाहे पाके पुलिस वाह मां लाश कढराए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चमड़ा खे त लाश पुराणो आहे, सुञाणप नाहे थी सघी, वधीक जांच कई पई वञे। पीर वसण भरिसां वाह मां अणॼातल औरत जो तशद्दुद थियल लाश ठाहे पाके पुलिस वाह मां लाश कढराए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम मुर्तज़ा जमाली खां। जी ग़ुलाम मुर्तज़ा जमाली, आगाह कजो। जी बिल्कुल, पीर वसण भरिसां वीहो वाह मां नामालूम औरत जो तशद्दुद थियल लाश आयो आहे, जॾहिं लाश खे ॻोठाणनि वाह में लुड़ंदो ॾिसी पीर वसण पुलिस खे इतला ॾिनो। अहिड़े इतला ते पीर वसण पुलिस पहुची लुड़ंदड़ लाश खे ॻोठाणनि जी मदद सां ॻोठ बलोच खान ज़रदारी वटां पाणीअ मां ॿाहिरि कढी छॾियो आहे, जॾहिं लाश काफ़ी ॾींहंनि जो पुराणो तशद्दुद थियल आहे, जॾहिं औरत जे लाश जी सुञाणप न थी सघी आहे। ॿिए तरफ़ पीर वसण पुलिस पारां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश खे तालका ठरी मिलवा अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे। जी महिरबानी अवां जी मुर्तज़ा, आगाह करण लाइ।